इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत पीटीआई अॻवाणनि जा वारंट जारी करे छॾिया। 26 नवंबर वारे एहतजाज जे केस में पीटीआई अॻवाणनि जा वारंट जारी कया विया। अॻूणे सदर आरिफ अलवी, ऑपोजिशन लीडर उमर अयूब, सेनेट में ऑपोजिशन अॻवान शिबली फराज जा वारंट जारी कया विया। सलमान अकरम, राजा असद कैसर, फैसल जावेद ऐं मुराद सईद जा बि वारंट जारी कया विया आहिनि। अदालत अली अमीन गंडापुर, हम्माद अजहर, आज़म खान सबाती, साहिबज़ादा हामिद रज़ा जा बि वारंट जारी करे छॾिया। अली मखान, शेख वक़ास अकरम, शेर अफज़ल मरवत जा पिणु वारंट जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत पीटीआई अॻवाणनि जा वारंट जारी करे छॾिया। 26 नवंबर वारे एहतजाज जे केस में पीटीआई अॻवाणनि जा वारंट जारी कया विया आहिनि। अॻूणे सदर आरिफ अलवी, ऑपोजिशन लीडर उमर अयूब, सेनेट ऐं ऑपोजिशन अॻवान शिबली फराज जा बि वारंट जारी कया विया आहिनि।